माई आई आहे जंहिं पंहिंजे मुड़ुस जो नाज़ुक उज़वो कपियो, हुन खां पुछंदासीं छा मसइलो, हुन खां अहिड़ी ज़ुल्म गरीब सां छो कयईं जेका थो जी अदी तव्हां ॿुधायो छा मसइलो थियो जेका तव्हां प्रेस क्लब पहुचूं आहियो हिते हिन वक़्तु असांजे प्रेस क्लब ते छा मसइलो थियो तव्हांजे मुड़ुस जो ऐं हुनजो तव्हां नाज़ुक उज़वो छो कपियो, इहो असांखे हवालु ॿुधायो। मां तव्हांखे था ॿुधायां हो ॿी शादी पियो करे, मां झलियोमांसि त ॿी शादी न कर तूं। छो पियो ॿी शादी करे? ॿी शादी पियो करे त 10 साल थिया, असां जेको आहे सो पार न थियो। मूंसां ईअं चए पोइ मुंहिंजा भाउ ऐं मां गॾिजी करे हुनजो नाज़ो मूंखे शर्म थो अचे उहो मां करे विधमि, क़दम खणी विधमि। छो क़दम खयो अथव जेका तोखे इहो पंहिंजो ग़रीब हाणे मरी वञे या कुझु थिए त पोइ तुंहिंजो केरु आहे, छा थींदो तोखे, केरु संभालींदो? हाणे वञी धूड़ पाए मंडो जाते मरे वञी, हाणे मां ॿी शादी कंदसि पाण, हाणे भले मरे त वञी मरे। ॿी शादी कंदी आहे? हा मां ॿी शादी कंदसि, हाणे भले पोइ अधु मां वठी भॻासीं। हाणे मां छा कयां, धमकी पियो ॾींदी मूंखे सताईं, मुंहिंजी रत साड़े छॾी। अच्छा पोइ तो जेको आहे सो हुनखे जेको आहे सो रोकियो न, रोकीअ सां या बाक़ाइदा तयारी हुयसि छा शादी जूं या तोखे रुॻो चयईं? मूंखे चयो ऐं मूंखे ॾाढो गुस्सो अची वियो राति में, पोइ मां हुनखे खीरु काढ़े ॾिनो, खीरु पीते मूंखे पोइ चिड़ अची वई, पोइ अदा बि अची वियो, मां त ॾाढी परेशान हुयसि। ॿी शादी न करे विझे, हाणे वञी धूड़ पाए, हाणे मां वञी ॿी शादी कंदसि। तोखे पछताव न आहे हिन ते जेको आहे तो जो हुनजो पंहिंजो अहिड़ो क़दम खयो आहे तव्हां ज़िंदगी ख़राबु कई आहे, पछताव न आहे तोखे? मूंखे कहिड़ो पछताव आहे, हूअं बि औलाद कान पई थिए, अंधे मूं हाणे वञी धूड़ पाए वञी। तोखे चए थो ॿधाईंदुमि पकड़ाईंदुमि केस कराईंदुमि FIR कराईंदुमि, पोइ छा जेको आहे छा पकड़ाए सघे थो ॿधाए सघे थो तोखे, छा तोखे को आहे छा को ख़ौफ़ वग़ैरह? मूंखे छो ॿधाईंदो, मां का हिन सां अहिड़ी जाती त कान कयमि, हिन छो पियो धमकियूं ॾिए, मां बि घर वारी हुईमांसि, का ॿी त न हुईमांसि। अच्छा पोइ तूं घर वारी त हुई न, पोइ हिकिड़ो चवंदो आहे माण्हू ज़ाल मुड़ुसु घर में थोरो घणो चिड़ंदा आहे न, भला इहो जहिड़ो घर जो हलंदो आहे वातर भाउ आहिनि जेको आहे ज़ाल मुड़ुसु, हिन में छा आहे, हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि हुई, तो एॾो ज़ुल्म कयो ना कयो जेको आहे हुन पंहिंजे मुड़ुस सां, इहो छो कपियोसि थो नाज़ुक? मां चिड़ में अची कपियो, मां हाणे ॿीजा खे अपील आहे त मूंखे गिरफ़्तार न कयो, मुंहिंजे ॿाहिरि खे गिरफ़्तार न कयो। तोखे गिरफ़्तार कनि या तुंहिंजे ॿाहिरनि खे कनि, कंहिंखे कनि? कंहिंखे बि न कनि, छो कंदा असां त हिकिड़ी हुन छो धमकियूं ॾिनियूं, हक़ु भला हक़ु पियो हलाए, हाणे ॿी शादी छो पियो करे? कोई शादी त तोखे छा रड़ी थो छा कुझु ब्लाग में, तुंहिंजी अॻ में का कावड़ हुयसि, नाराज़गी हुयसि छा, कुझु तोखे रड़ी थो, छा मसइलो हुयसि? 2-3 ॾींहं मूंखां नाराज़ लॻो पियो, हुते ते पियो मां ॿी शादी कंदुसि, पोइ मूंखे गुस्सो ईंदो ॾाढो। हा ॾींदो बि कोन हो, नचा नचूं मां काॾे वञां, छा रड़ी थो? परेशान आहियां। छो परेशान आहे तूं, घबराए छो थी भई बाबा, आदि न घबराए, असां वेठा आहियूं, हुकुम करे, असां तोखे इंसाफ़ वठी ॾींदासीं, असां मीडिया वारा तोसां गॾु आहियूं, परेशान न थी। तव्हां ॿाहिरि गॾु हुजो त पोइ मूंखे कुझु बि न थींदो, भई मां त ॾाढी परेशान आहियां। त अपील करणु चाहींदी जेको आहे पंहिंजे सिंध वासियुनि खे? हा मां सिंध वासियुनि खे अपील करणु थी चाहियां त मां मज़लूम माई आहियां, मां हाणे मां छा कयां, हाणे मां ॿी शादी कंदसि, हुनजो त वीचारे जो कमु लही वियो, हाणे मां छा कयां? कोई तव्हांखे वीडियो वग़ैरह ॾिसे किथे जेको आहे कुझु चवे, तव्हां राब्तो करण जी कोशिशि करे को शादी कयो, न कंदव शादी? मां शादी हाणे मर्ज़ी ते कंदसि, मां पंहिंजी मर्ज़ी ते? हा मां पंहिंजी मर्ज़ी ते कंदसि। किथे केरु राब्तो करे या पंहिंजो को ताड़ियल आहे तव्हांजो को किथे हमरा को जंहिंसां शादी कंदव, अॻी ताड़ियो हुयो छा तव्हां? न मूंखे